अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दादू झेड़े जे केस में गिरफ़्तार सैयद अमीर अहमद शाह बुखारी ठा थियण बाद आज़ाद थी वियो आहे। हाई कोर्ट पारां झेड़े जे केस में सज़ा ॿुधाई वई हुई, जेका हैदराबाद सेंट्रल जेल में 19 महीना गुज़रण बाद झेड़े जो निबेरो थियो ऐं केस ख़त्म कयो वियो आहे। काउंसलर सैयद अमीर अहमद शाह बुखारी आज़ादीअ बाद दादू पहुचण ते कारकुननि संदसि दोस्तन ऐं पाड़ेसिरनि पारां गुलनि जी वर्खा कई वई, जंहिं बाद सैयद अमीर अली शाह दादू जे प्रेस क्लब जे सीनियर नायब सदर शहजाद जांडियो सां मुलाक़ात कई ऐं ॿुधायो त आउं वरी ॿीहर दादूअ जे शहरनि जी ख़िदमत लाइ हाज़िर थियो आहियां। हिन चयो त साज़िश तहत केस में फासायो वियो हो ऐं अॼु आज़ादीअ बाद मुंहिंजा हौसला वरी ॿीहर बुलंद थी विया आहिनि। रिपोर्ट फिदा हुसैन पंवर, हिदायत हुसैन, दादू।